ज़हर ज़िंदगिया। केरा मां पूछा थी केरा उते भी बता। केरू तू हाँ कलसू मां अची वियुसि। केरू ही वट वटा तो पोयां आहे। हाँ कलसू तोखे हिते ईंदे के ॾिठो त नाहे न मूंखे कंहिं बि नाहे ॾिठो। मां तोखे वठण लाइ आयो आहियां। तूं मूंसां हलण लाइ तयार आहीं? केरू हलो बि त केॾां हलो? हिकु तरफ़ रेस जा माण्हू तुंहिंजे पुठियां ॿी तरफ़ अदा वारा। तूं मूंखे कंहिंखां बचाईंदे? जेकॾहिं उन्हनि खां बची न सघियासीं न त घटि में घटि गॾु मरंदासीं त सही। छा तूं मूंसां गॾु मरण लाइ तयार आहीं? मूंखे मौत जो ख़ौफ़ न आहे केरू। मां टिॾियां थी त सिर्फ़ तुंहिंजे लाइ किथे उहो तोखे न मारे विझनि। हाणे मुंहिंजो न सोच। तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा त हलंदी। वक़्तु थोरो आहे, मूंखे निकिरणो आहे। जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ हल केरू। अॼु खां पोइ मुंहिंजो जीअण मरण तोसां गॾु आहे। जॾहिं बि हिन मारी मुंहिंजे जा हथ मथे ते आया न त होश खां निकिरी वेंदो आहे। हाणे हिन मारी जो मां कयां त कयां छा? सोन बि ॾिनो आहे त खपाए चट करे छॾी। लाली ओ लाली छा आहे मुआ? छा ते खणी एॾो वात फाड़ियो अथई? हेॾे आ लाली, हेॾे अचो। मूंखे छा थो थिए? हेॾे अचो। तुंहिंजो जेको बि कमु आहे न हितां ॿुधाए। जेकॾहिं तुंहिंजा हथ पइजी विया न मूं में त तूं मुंहिंजी खल ई लाहे छॾींदे। बंदूक कोन थो हणाए, बस थो वेझो अचो। हेॾे आ। एॾां कान ईंदसि। तुंहिंजो जेको कमु आहे न हिते ॿुधा। ओ लाली मूंखे होश में छो थी कढी? हेॾे अचो। मरिया तूं होश में रहियो कॾहिं आ जो मां तोखे होश मां कढां पई? निभागी की जाइ जी नथो चवाए त वञे थी आकड़ कढी। अॼु बीह त सही। खोल चवाई तो। हिन मारे मुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे। दर खोल त साओ कढ तो। खोल दर। न मां दर कोन खोलींदसि। जेकॾहिं मां दर खोलियो त तूं मूंखे मारे छॾींदे। ठीकु आहे न निकुर तूं। ॾिसां तो कस ताईं नथी निकिरे। न निकुर मां बि त वेठो आहियां। न निकुर ॾिसां। हाणे ख़बर अथव त ओठे खे पकड़ण लाइ सभ खां पहिरियां तव्हांखे छा करणो आहे? अदा ही हाणे असांखे सम्झाईंदो त असांखे छा करणो आहे। जॾहिं त ओठो हिन जी बगल मां खैर वगे छॾाए वेठी वियो वरी असांखे चए थो छा करणो आहे। अड़े असांजो ओठो अछो मोह करे वियो आहे। मां नथो चाहियां त तव्हांजो बि अछो मोह थिए। इन करे तव्हांखे सलाह पियो ॾियां। अब जेकॾहिं तूं पाण खे एॾो कंधार थो सम्झी, एॾो होशियार थो सम्झी त पोइ तूं वञ माण्हू वठी वञ ओठे वारनि खे पकड़े खणी अच। वञ दोॾा निकिरी त कावड़ में ॾिसे थो। मां सम्झां थो त पोड़ो बताल थी विया। अछो अथव मोह। कॾहिं बि कंहिंसां मुंहं सिर जो नथव ॻाल्हाए। अली मुंहिंजा बचड़ा ॿुधाए त असांखे छा करणु घुरिजे। अड़े तव्हां ईअं कयो पहिरियां बंदूक खणी मूंखे हणो। ॿुधा लॻे थो त पड़ो होश खां निकिरी वियो अथई। जाई पुरा न ओहो ॾिसी कोन थो ॿकर जीअं असुल गाटो उभो कयूं बीठो अथई। अड़े मां ॿकर आहियां बाक़ी तव्हां माण्हू कुझु तव्हांखे थिए कोन थो। हे यार ज़रूरी पाण खे जेको आहे असांजे अॻियां होशियार थो सम्झे। जेकॾहिं न ही पंहिंजी दानाई न मञराईंदो न असांखां तेसीं ताईं साईं हे मुड़ंदो कोन। हा धूड़ पिया पायो। तव्हां सां चङाई करण खां भलो आहे त कंहिं गॾ सां चङाई कजे। हलो बि त सही सलाह कोन दे जा। अरे छुरा न ॻाल्हायो मूंसां, न ॻाल्हायो मूंसां। पोड़ो बि कावड़ी जी वेई। हा उधर अपन यो पोड़ो पंहिंजो पाण खे दाना पियो सम्झे। ख़बर अथई रईस खे पोइ वञी छा चविया? रब ने राणे खे इहा सलाह मूं ॾिनी। वाह जो ॻाल्हि कई थी। अदा इन चमचनि जो कम इहो आहे। जेकॾहिं चमचागिरी न कनि त इहे ॻाढ़ा ॿोड़ काॾां खाइनि। वॾा चमचा न था जाई घुरा न। हल भला असां बि को कफ़गीर ॻोल्हियूं। हल मीरा जेकॾहिं मूंखे पंहिंजो सम्झे थी
तो मुझे सच्ची सच्ची बुधा तो वाकई छा तू खुदकुशी करने की कोशिश कई? जीजा तो मुझे केड़ी तकलीफ आए जो मां खुदकुशी कंदिस? इन जो मकसद कोई आहे जिको तोखे जहर दई मारण चाहे तो, पर केर तो थी सके जिको तोखे मारण तो चाहे? जीजा मां इते के मथा में इल्जाम हरण नथी चाहिया। जेकर मां के मथा में आंगुर सिधी कई न तो मुंह मथा केर एतबार ही न कर दो। इन्हें करे मां कुछ नथी चवण चाहिया। मां पंहिंजो मुंह बंद करे छॾियो। छो न यकीन कंदा? तुझी ज़बान ते सभई यकीन कंदा। मूंखे को तू इहो ॿुधाए त उन ॾींहुं तूं कंहिं जे हथनि जो खाधो खाधो हुयो? ज़हर कंहिं बि खाधे में न पर चाय में हुयो। छा चाय में? मूंखे इहो त ॿुधाए भला बाई जे हथनि जी चाय पीती हुई छा? न जीजा जिन चाय में ज़हर हुयो न वो चाय मुझे छोटू आणे ॾिनी हुई। न जीजा मु कसम सां इंतजार न ॾिनी। जगने इया ख़बर पते साईं के पई त हू तो मुके मारे छीजो। मां ज़हर न ॾिनी। छोटू छोटू गाल जीजा छोटू बाहर आई वो मुझे ज़हर न थो ॾेई सके जीजा। हाँ बाकी चाहे वो मुझे रोज तैयार करे प्यारींदो हुयो। बाकी जीजा हुन जी तैयार थियल चाय में ज़हर के मिलायो या तो हुन छोटो के भी खबर कोन पई। जेकॾहिं हू ॾिसे हा न तो जीजा वो मुझे वो चाय कॾहिं भी आड़े कोन ॾिया। जंहिं भी ज़हर मिलायो आहे न उहा ज़ाहिर आहे, पर उन खिलाफ मां पक्को सबूत हासिल कयां। छोटो खां इहो पुछां त उन ॾींहुं रंधिणे में केर केर हुयो? नवंजनी अदा ये नवंजनी अज जेकरे ये विया त तुजा पी निकता। अरे पी रेटी जा पोटे ते पी। ओदारपना हां उठाणे छा छो हू भगो तो वने उन जे पे हलो या हन के खणो। हाँ यार हिए था क्यों इनके खणी पानी में दा उछलाई ई पाणी लुड़ंदो अॻिते ईंदो तेसि ताईं हली न उठ के दा वठाऊं। यार वाह जो ॻाल्हि कई अलाए दिल वारी करा पियो खणीस हट हलिया। एक बा रे ये नहीं भागा कौन चलेगा? घबराओ ना यहाँ पर अंत का जरूर कर दो से। बता रहा पन्ना हाँ छट्टी नहीं गए लाहुती के रिश्ते किथे आ? लाहुती हाँ लाहुती जाने ता लुड़ंदो अचे तो वे दे वे या ॻाल्हि यार मूंखां विसरी वियो आहे कई। हलिया ओए ओए अचे हलिया हलिया त ॿाहिरि कढी ॾाढो चई छा ॾिसींदो? ओए निकिरो ईंदो ईंदो निकिरा हले हले हेॾे 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 अदा हे दाणे घुमण फिरण का लाचार थियो खणीस भला कुली खणा। हां खणो साहब यार मुके जेल में सूरा तू खणीस अरे खणीस। हां वधर केरू तू छा तो समझी त असां हिते महफ़ूज़ आहियूं? जेसी ताईं तुंहिंजो भाउ ओठो ज़िंदा आहे न असां किथे बि महफ़ूज़ नथा रही सघूं। इन जो मक़सद त हिते बि असांखे ख़तरो आहे। कुझु ॾींहंनि लाइ महफ़ूज़ आहियूं छो त कुझु ॾींहंनि लाइ न कमाल खान न ई ओठो असांखे ॻोल्हे सघंदो। पोइ हिते ई रही पओ। कलसूम मुल्क चमचनि सां भरियो पियो आहे को न को जूनी ज़रूरु खणंदो। इन लाइ घणो वक़्तु हिकु जाइ ते रहणु सुठो न आहे। केरो आख़िर केतिरो ईअं रुलंदा रहंदासीं?
नेठ त असांखे पंहिंजो घर आबाद करणो आहे न। मुंहिंजी बि इहा ई ख़्वाहिश आहे, सभु भोॾा कम छॾे ऐं तोसां निकाह करे कंहिं सुकून वारी जाइ ते हली रहूं। छा उहे सुकून जा ॾींहं असांजी ज़िंदगी में लिखियल आहिनि? चवंदा न आहिनि त ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि। उन्हनि सुखनि लाइ त मां सिकी मुई आहियां। शायदि असांजी ज़िंदगी में सुख आहिनि ई न। सुख ज़रूरु मिलंदा कलसूम, मूं सोचे छॾियो आहे कुझु ॾींहंनि खां पोइ काछे निकिरी हलंदासीं। सुठो ज़मीदार दोस्त आहे, हुनजा कुझु नंबर बोर ते आहिनि ऐं कुझु वस ते, ऐं उहो मूंखे चवंदो आहे त सभु बुढा कम छॾे अचे मूं वटि रह। इहो त सुठो कमु आहे, तूं कॾहिं थो ओॾां हली? तमामु जल्द ओॾां हलंदा कलसूम, पर पहिरियां तुंहिंजे भाइरनि सां हिसाब किताब सिधो करे वठां। अरे ही चरिया वरी कंहिंखे खयूं था अचनि कुल्हे ते? केरु आहे हिन चरियनि जी पुठी ते जंहिंखे कुल्हे ते खयूं था अचनि? अड़े लाहूती खे कुल्हे ते खयूं था अचनि, छो भला? हिन चरियनि जी तो ख़बर न आहे? हिन ग़रीब खे अहिड़ा त पादर आया अथऊं जे हलण जहिड़ो बि न हूंदो। तॾहिं कुल्हे ते खयूं था अचनि। अचे वठो पंहिंजी अमानत। रेस वटि खणी वञो, हेॾे काॾे खणी आया आहियो? शाम ताईं रेस वटि पहुची वेंदासीं। हिकिड़े खे हथ करे आयो, ॿियो उठ भॼी वियो आहे, उनखे बि हथ करे अचूं त पोइ शाम जो रेस वटि पहुचंदासीं। फिलहाल तव्हां हिनखे खणी वञो। हा, हींअर असां हुनजे पोयां था वञूं, पोइ रेस वटि हाज़िरी भराईंदासीं। हा। अरे उथ मथे उथ। अरे ॿुधी कोन थो छा? उथ मथे, हलो अॻियां। वो कालू, अड़े ही बाबा हलण फिरण जहिड़ो नाहे, तॾहिं त मुंहिंजो भाउ रबनि कुलनि ते खणी आयो अथसि। बाक़ी को असांजो पीउ हुयो। कोई थोरो हथ हल्को रखोसि हा न। हथ खे पहिरियां हल्को रखियोसीं, पर निभागो नखरा पियो करे, तंहिं करे थोरी उछल सवाई अची वई अथसि। ही अञा थोरी उछल आहे। वो करण, हा हे थोरी उछल ॾिनी अथऊंसि, तॾहिं त ॿिनि कुलनि ते आयो अथई। सभई जेकॾहिं अधो रबनि उछल ॾिए था न त घटि मां घटि 4 कुला ढाई क़ुरान। हलो हले आदा। शानी, इहो छोरो हवेली छॾे भॼी वियो आहे। जेकॾहिं अची वञे हा न त रुखसार बेगम सॼी हक़ीक़त मालूम करे वठंदी। अम्मा, हाणे छा सोचो अथई? जेकॾहिं इहो छोरो तो मथां बीहे थो त पोइ सभिनीनि जे साम्हूं चवंदुसि त असां सां दुश्मनी पारण जे लाइ रुखसार बेगम ॿार जा कन भरिया आहिनि, इन करे थो ही ईअं चवे। हाणे तूं ई ॿुधा, वॾो साईं हुनजी ॻाल्हि ते एतबार कंदो? उन छोरे मूंखे ज़हर मिलाईंदे ॾिठो त कोन्हे। अम्मा, उन ॾींहुं तूं पंहिंजे हथनि सां चांहि ठाही ऐं हुन में ज़हर मिलाई। जेकॾहिं छोटू चांहि ठाहे हा पोइ तूं हुन में ज़हर मिलाया न, पोइ असां ते को बि इल्ज़ाम न अचे हा। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं छोकिरे खे हवेली में अचण खां पहिरीं मारे छॾियुसि त पोइ छोकिरे खे केरु मारींदो? इहो गुनाह पंहिंजे सिर मथां केरु खणंदो? तुंहिंजो भाउ अब्बास। हिकु गुनाह लिकाइण लाइ ॿिया केतिरा गुनाह कंदीअ? जेकॾहिं इहो राज़ ज़ाहिर थी वियो त तूं सम्झी छॾ, हिन हवेली में तुंहिंजे रहण जे लाइ का बि जाइ कान बचंदी। अम्मा, मूंखे पहिरियां ई ख़बर हुई त तूं मुंहिंजे लाइ को न को मसइलो कंदीअ। मीरा त कोन हुई, पर मुंहिंजे लाइ मसइलो थी वियो। तुंहिंजी गिची में ऐं फिल्म का बि विझण कान ॾींदसि, इन खां तूं बेफ़िक्र थी। राज़ बि तॾहिं खुलंदो न जॾहिं इहो छोटू हिन हवेली में वापसि ईंदो। सम्झां थो त तोसां रबनि ई राणे वारो अहिड़ो कमु करे छॾियो आहे जो तूं हाणे हिकु आङुर बि बर्दाश्त कोन करे सघंदे। हिक ई चपटी सां सभु ॻाल्हियूं ज़ाहिर कंदे। हुन खां पहिरियां जो कमाल खान जो कहर तुंहिंजे मथां किरे। हाणे पंहिंजो बकणु शुरू कर, ऐं एतिरो बक जेतिरी तोखे ख़बर आहे। ओठे ठिकाणो किथे आहे इहे मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां भलिया हुनखे ॿधी खणी अचो। ओठे खे हाणे असांजे कहर खां केरु बचाए कोन थो सघे, पर तूं हुनखे छॾ। मूंखे इहो ॿुधा त ओठो ऐं तव्हां कहिड़ियूं जाचूसियूं कंदा था वठो, ऐं ओठे ताईं तव्हां कहिड़ी ख़बर पहुचाई आहे? ओठे सिर्फ़ु असांखे खैरू जी जांच करण लाइ मोकिलियो हो, पर असां हुनजी का बि जांच नाहे कई। खैरू किथे क़ैद आहे इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? रमूअ खां। रमू खां? न बाबा साईं, ही कूड़ तूं हणे ऐं अजायो मूं मथां इल्ज़ाम तूं हणे। बस कर, पंहिंजी ज़ुबान खे बंदि रख। कमीना कंहिं जाइ जा हेतिरा माण्हू बीठा आहिनि, पोइ बि तुंहिंजो नालो थो खणे। चओ। बाबा साईं, मूंखे इहा ख़बर न हुई। बाबा साईं, ग़लती थी वई। ही ओठे वारनि ते ॻाल्हि पहुचाईंदा। ग़लती जी माफ़ी बाबा साईं।
गलती जी माफ़ी। गलती जी माफ़ी न, पर सज़ा हूंदी आहे सज़ा। अरे हिन लाउती सां गॾु हिनखे वञी क़ैद करे छॾियो, जीअं हिनखे ख़बर पए त कमाल खान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वैर कॾहिं अपनाए छॾींदो। हाणे सॼी ॻाल्हि सम्झी वई न त छा करणो आहे? न न मां नंढे ॿार खे कीअं थो मारे सघां? जेकर तो छोकर खे न मारियो न त पोइ वॾो रईस अची इन छोकर खां पुछंदो ऐं उहो सॼो हवालु ॾींदुसि, पोइ ॾिसजांइ वेठो त तोखे असांजो लाश मिलंदो। पोइ अमां अहिड़ो कम ई न कयो आहे। जॾहिं तूं ज़ार घुरायो मूं अमां खे केतिरो ई रोकियो त इहो कमु न कयो अमां। तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे, तोखे जो कुझु करिणो आहे न बसि इन ॻाल्हि ते सोच। उनखे छो छॾियां? तूं वॾी आहीं, असांजी माउ आहीं, तोखे सोचणु घुरिजे आहे, पर तूं सोचियो ई न आहे अमां। असां सभिनी खे आज़ार में विझी छॾियईं। इन आज़ार मां निकिरण लाइ तोखे इहो कमु त ज़रूरु करिणो पवंदो। मीरा खे मारण जी कोशिशि करे तूं अधी खे आज़ार में विझी छॾी अमां। हाणे चईं थी त नंढे ॿार खे मारे मां पंहिंजे लाइ वरी मुसीबत पैदा कयां। अमां इहो कमु मूंखां कॾहिं बि कोन थींदो। मूंखे इहो ॿुधाए, छा तूं मूंखे ऐं शानी खे मरंदो ॾिसी सघीं थो? जेकर मरियो थियूं त उनमें तव्हांजी पंहिंजी ग़लती आहे, मुंहिंजो हुनमें को बि ॾोह न आहे। ठीकु आहे पुटु, जेकर तोखे असांजी परवाह न आहे त ख़ैर आहे, मां ॼाणा ऐं शानी ॼाणे। अमां तव्हांजे मसइलनि जे विच में मां ईंदुसि ई कोन, मूं मां तव्हां इहा ई उमेद रखो। अबा तो मैं हिकु कफ़न जी तो उम्मीद रखी सघां थी। छा हिकु पुटु मूंखे हिकिड़ो कफ़न बि न ॾींदो? वञ पुटु वञ, देरि न कर, मुंहिंजे लाइ ऐं शानी लाइ कफ़न वठी अच। बसि पोइ तमामु जल्द असांजा लाश बि तुंहिंजे अॻियां हूंदा। हा ख़बर थी पुपी हवेली में छो रहियल छो रहियल आहे? पुपी इन करे हला हला दे वञी तूं पंहिंजो कमकार कर। वञा पुट तूं छॾ सोनी खे, ॻाल्हि कर। बाबा असल में फुफी उते वई आहे मीरा खे मारण लाइ। छोरा ही तूं करी पियो ॻाल्हियूं करी? बाबा इहो सच आहे। वरी अची वई। मां तव्हांजी का दुश्मन कोन्हे या जो तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधी ॿियनि खे ॿुधाईंदसि। तूं ॿियनि सां ॻाल्हियूं करी या न करी, वञी पंहिंजो कमु कर। तूं मूंते हुकुम न हला, मां नथी कयां कमु। बाबा हाणे ॾिसीस मुड़े ई नथी। पुट ही वेठी रहे, तूं ॻाल्हि कर मूंखे। बाबा ॻाल्हि इहा आहे त हाणे जल्दी हिनजी शादी करायो। असां उन्हनि खे इजाज़त ॾेई छॾी आहे, ॾिसूं तूं शादी जी कहिड़ी था तारीख़ रखनि। बाबा हो ईअं शादी जी तारीख़ कोन रखंदा। मां अॼु ई वञी हुननि खे चवां थो जेतिरो जल्द थी सघे असांजे मथां ॿार लाहे छॾो। उन्हनि सां तकड़ करण जी का बि ज़रूरत न आहे, हू सम्झंदा का छोकिरी किनी अथनि तॾहिं था तकड़ कनि। बाबा इहा ॻाल्हि हिन बेवकूफ़ खे केरु सम्झाए? मां बेवकूफ़ आहियां, बाक़ी तूं अकुल वारी दाना आहीं, ईअं न? मां दाना खणी न आहियां, पर तो वांगुरु थाप बि न कंदी आहियां। बाबा सम्झा पंहिंजी सिकी लथी खे, मूंसां अजाई ॻाड़ी न हाणे। अजाई ॻाड़ी कोन थी हणा। अरे अम्मा बात कयो भाई, बात कयो, न विड़ो पाण में। निभालो मार काली तो चंगी करे शिकल तेरी दे से गण ओदा रमना जी हे हालत रिस जे मल घर में अचो था तो रिस ना हेड़ा वरी मीना पहाड़ में से छोबू पिया था मिलाए जे मल जे एक ही खट दे वेठा न छो यार गाल वा जो कई थई सजो डी अदी घर जो कमकार भी करे अम्मा के अदी एहसास ही ना है। अब घर जो कम मां भी कंदी आया, पठाणी के हथ ना वन राईंदी। हर गुरु पठाणी के मुंह खिलाफ न कर। हां अम्मा कन कोन पे भरन, सच पे चवन। अचन शर्त विधऊ फिल्म असांजे गीचीअ में। बाबा अदी सही थी चवे, ता जे घर जे घोटे क्वार सिंगार कयूं खट ते वेठा हूंदो तो पो घर जो कम तो रुलियो पियो हूंदो। असा के वेड़ाइण छडियो, इहो बुधायो ता छा करे आया हो? बाबा हिकड़े के कुलन ते खणी अची रेस के पहुंचायो आ, बाकी बे जवारो विजाण आयो। उनके कदा दा खणी चो उन के करण जे ले उठ घर जो टणो पवंदो, बाकी असा जे खण का घरो आबा। अबा केड़ी बुंड जी था गाल कयो? हां मां खजी जा बुंड पया होया, हिकड़ो हलकड़ो तो खणी आने रेस के दिनोसी, बाकी बियो भलाई तो आहे। हां बा खजी जा बुंड ई रेस काडे कंदो। अम्मा तोके बताल पे कन, तू अदा वारन के सुञाणी कोन थी जो उन्हनि जी ॻाल्हियुनि ते कन ॾेई वेठी आई। मुखे छा बताल था कन? ओदा रबना जी हे दे सबा क्वार जा कने बाती है ना जाई पुरान मता क्वार जे वेजो वेठवा चक न पावई
जलू हेरिया मां माल चारे चारे मरी पिया तो क्या हवेली में मजा आए नित्य भी रांत करी तो मां हाणे हवेली ते कम कौन कंदुस हाणे तो संग माल चारिंदुस तो के शौक आए माल चारण जो तू वनी माल चार मां हवेली में कम कया दो तू भली वन मां तो के रोकत नहीं छा मुके हवेली ते बियारी दे पंजे भा रमू के चऊ ओ रेस के चवे छोन बियारींदा तू भला हवेली ते कावड़ी आयो आई चा कम छदे आयो आया कावड़ी आई तने कम छडियो तई कावड़ी ना आया उते सजो दी कैद में हुंदो आया हाणे मां माल चारिंदुस गाल बुध छोटू किथे आ साईं कल खां वठी छोटू भजी वियो आहे भजी वियो असल में मीरा खुदकुशी नाहे कई उनखे मारण जी कोशिश कई वई आहे रुखसार बेगम ही तू चवी छा थी हित केर आ जेको मीरा के मारण जी कोशिश कंदो इन लाइ त मां भी परेशान आहियां भला एतिरो ॿुधाए त तुंहिंजो शक कंहिंजे मथां आहे शक न साईं पर पूरी पक आहे त इहा माई बाई मीरा के जहर दई मारण पी चाहे पर पोए छोटू हितां छो भजी वियो असल में जंहिं चांहि जे कोप में जहर मिलायो वियो न उहो कोप छोटू मीरा के अची ॾिनो कल जॾहिं मीरा इहा ॻाल्हि ज़ाहिर कई न त छोटू जेका चांहि आणे ॾिनी उन में जहर पियल हो त उहा ॻाल्हि ॿुधंदे ई छोटू भजी वियो पर जेकॾहिं माई बाई छोटूअ खे मीरा खे ज़हर ॾियण लाइ इस्तेमाल कयो बि हुजे त आख़िरी ने माई बाई जी मीरा सां दुश्मनी कहिड़ी आहे जो उनखे ज़हर ॾेई मारींदी साईं तव्हां बि सफ़ा ॿार आहियो जॾहिं खां शानी बेगम खे ख़बर पई आहे न त कमाल खान मीरा सां शादी करण थो चाहे त हुन मीरा खे पंहिंजे रस्ते तां हटाइण जे लाइ हुनखे ज़हर ॾिनो हाणे ॻाल्हि सम्झ में आई त छोकिरीअ खे मारण लाइ माई बाई उनजे पोयां हथ धोई छो पई आहे सोचो अथव साईं त हाणे छा थींदो मां त ख़ैर सब्र करे वेंदुसि पर जॾहिं इहा ख़बर कमाल खान खे पवंदी त पोइ उनखे केरु रोकींदो छो त कमाल खान मीरा खे चाहण लॻो आहे इन करे माई बाई ऐं शानीअ खे कॾहिं बि माफ़ कोन कंदो अलाह भलाई करे बाक़ी मसलो वॾो थी वियो आहे अब्बास कंहिंखे पियो ॻोल्ही कंहिंखे बि न पोइ हिते तुंहिंजो कहिड़ो कमु मेंहू चारण आयो आहीं जलू खे पियो ॻोल्हियां कम छॾे आयो आ हवेली ते जीजा याद पई करेसि कल हिते आयो अॼु हिते आयो कणे छा हिते ईंदो आहे थी सघे थो त मानी काई अचे हिन वक़्तु घर हूंदो घर न आहे उते मूं जांच कई आ अब्बास कम कां लिकंदो तो उते ॾिसां थो मां ॻोठ मतां उते मिली वञे बाबा साईं रमू बेवकूफ़ आहे हैबत ऐं लाहौती वारा रमू खे बेवकूफ़ बणाए ॾस पुछी विया हूंदा बाक़ी रमू तव्हां सां गद्दारी कॾहिं बि नथो करे सघे ख़बर आहे मूंखे त रमू गद्दारी कोन कंदो पर हुनखे पंहिंजी बेवकूफ़ी जी सज़ा ॾियणु लाज़मी आहे जीअं ॿीहर हू अहिड़ी ग़लती का बि न करे उन तौबा कई बाबा साईं अॻिते भुल में बि हू कंहिंसां अहिड़ी ॻाल्हि कोन कंदो बसि रुॻो हिन चकर हुनखे माफ़ी ॾियो शाम ताईं भली वारियल हुजे तव्हां हुन मां राति हथु कढी छॾिजो जीअं हुनजो दिमाग़ ठिकाणे ते अचे बाबा साईं ओठो वॾो जासूस अथव जेको मौत जे ख़ौफ़ खां गिदड़ जीअं पंहिंजो घर छॾे भॼी वञे त पोइ हुनखे काथे ॻोल्हिजे कालू पोइ छा हुनखे ईअं आज़ादु छॾे ॾींदव पोइ त हू नुक़सानु कंदो ख़ैरू जे वसीले असां ओठे खे हथु करे सघूं था पर ख़ैरू हाणे असांजे हथनि मां निकिरी वियो जेको लाहौती ॾस ॾिनो आहे छा उन जाइ ते ओठो कोन मिलंदो कालू तो ओठे खे छा सम्झो आहे ओठो वॾो कमीनो शख़्स अथई लाहौती जे पकड़जण जी ख़बर ओठे ऐं हेबत वारनि ताईं पहुची वई हूंदी ऐं हाणे ओठे उहे ठिकाणा मटाए छॾिया हूंदा जिते हुननि सां मिलंदो हूंदो ओठो एॾो लोमण जीअं चालाक आहे त पोइ उनखे हथु करण बि सवलो कोन हूंदो सवलो कम बि न आहे पर नामुमकिन बि न आहे ओठे जे पोयां कुझु अहिड़ा माण्हू छॾींदासीं जंहिं मथां ओठे जो को बि शक न हूंदो पोइ उहे ई असांखे पूरी जांच करे ॾींदा कालू हुनखे गीले हिते खणी अचिबो पर हुन लाइ कुझु ॾींहं लॻंदा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।